वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर से। JUI पारां अॼु कराची में मज़ार क़ाइद वटि जलसे जूं तैयारियूं कयूं पियूं वञनि। मौलाना फज़लुर रहमान जलसे के ख़िताब कंदो। सिक्योरिटी सख़्त कई वई आहे। JUI जे जलसे के नज़र में रखंदे ट्रैफिक प्लान जारी कयो वियो आहे। नुमाइश चौरंगी आम ट्रैफिक लाइ बंद हूंदी। ट्रैफिक पुलिस जो अहिड़ो चवणु आहे। शहर क़ाइदीन खां ईंदड़ ट्रैफिक के नूरानी सिग्नल खां अॻिते वधण जी इजाज़त न हूंदी। यूनिवर्सिटी रोड खां ईंदड़ ट्रैफिक के जेल चौरंगी खां शहीद मिलत ॾांहुं मोकिलियो वेंदो। जेल चौरंगी खां जमशेद रोड वेंदड़ ट्रैफिक के सोल्जर बाज़ार ॾांहुं मोड़ियो वेंदो। रीगल चौक खां कॉरिडोर 3 ताईं ट्रैफिक के वञण जी इजाज़त न हूंदी। नाज़माबाद ऐं तीन हट्टी खां ईंदड़ ट्रैफिक के गुरु मंदिर वञण जी बि इजाज़त न हूंदी। MA जिन्ना रोड तिब्बत सिग्नल खां वेंदड़ ट्रैफिक के सोल्जर बाज़ार ॾांहुं मोड़ियो वेंदो। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। JUI पारां अॼु कराची में मज़ार क़ाइद वटि जलसे जूं तैयारियूं कई वयूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शाहिद मीर सहतो। जी शाहिद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। मौलाना फजल रहमान कराची पहुची विया। मौलाना फजल रहमान जे तर्जुमान जो चवणु आहे त मज़ार क़ाइद अवामी जलसे के मौलाना फजल रहमान ख़िताब कंदो। मौलाना फजल रहमान जे जलसे खे नज़र में रखंदे अॼु कराचीअ में सिक्योरिटी जा जेके इंतज़ाम आहिनि उन्हनि खे सख़्तु कयो आहे। गॾोगॾु ट्रैफिक प्लान जारी कयो आहे। नुमाइश चौरंगी खां आम ट्रैफिक जेका आहे उहा बंदि हूंदी। गॾोगॾु शहर क़ाइदीन खां ईंदड़ ट्रैफिक खे नूरानी सिग्नल खां अॻिते जेको आहे वञण जी इजाज़त न हूंदी। यूनिवर्सिटी रोड खां ईंदड़ ट्रैफिक खे जेल चौरंगी खां मिलत रोड तां मोकिलियो वेंदो। जेल चौरंगी खां जमशेद रोड ईंदड़ जेका ट्रैफिक आहे उनखे सोल्जर बाज़ार ॾांहुं मोड़ियो वेंदो। जॾहिं रीगल चौक खां कॉरिडोर ते ताईं जेका ट्रैफिक आहे उनखे थियण जेका इजाज़त न हूंदी। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त MA जिन्ना रोड ते उन वक़्तु जेको आहे कंटेनर खणी रखिया विया आहिनि त का बि अहिड़ी अणवणत सूरत पैदा न थिए। ऐं मौलाना फजल रहमान पिणु कराची में पहुची वियो आहे। ऐं संदसि तर्जुमान जो इहो चवणु आहे त जेको आहे पुरअमन एहतजाज असांजो आईनी हक़ आहे ऐं असीं जेको आहे पंहिंजे हक़ जो इस्तेमालु कंदासीं। जी ठीकु आहे शाहिद, तव्हांजी महिरबानी अपडेट करण जे लाइ।